नाज़िन वफ़ाक़ी हुकूमत पारां पेट्रोल महांगो करे गरीब अवाम मथां महांगाई जो नओं तूफ़ान बर्पा कयो वियो आहे। गरीब मिस्कीन माण्हू पेट पालण में पूरा आहिनि। मथां पेट्रोल जी वधंदड़ क़ीमतुनि अवाम जी चेल्हि भञी विधी आहे। नवाबशाह में पेट्रोल जी क़ीमतुनि वधण सबबि शहरियुनि खे परेशानियुनि बाबति असांखे अपडेट करे रही आहे SS न्यूज़ नवाबशाह जी रिपोर्टर साइमा बलोच। जी साइमा, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। वफ़ाक़ी हुकूमत पारां 20 रुपया पेट्रोल महांगो करे अवाम जे मथां बिटो अज़ाब ॾेई छॾियो आहे। अचो त हिन हवाले सां शहरियुनि सां ॻाल्हि ॿोल कयूं था त हुननि जो छा चवणु आहे। साईं, पेट्रोल हुकूमत महांगे करे ईअं सम्झो त ग़रीब माण्हू जी चेल्हि चिॿी करे छॾी आहे। पेट्रोल हींअर थी वञे 300 रुपए था वञी लॻो आहे, 300 रुपया लीटर पेट्रोल। वफ़ाक़ी हुकूमत असां इन जेको पेट्रोल महांगो कयो असां इनखे शेम था चऊं त असीं ग़रीब मिसकिन माण्हू, मुंहिंजी दिहाड़ी 300 रुपया आहे ऐं तेल थी वियो आहे 272 रुपया 73 रुपया। हाणे मूंखे ॿुधायो त मां ॿारनि खे स्कूल खणी ईंदो आहियां, हिकिड़े चकर में 100 रुपयो तेल विझराईंदो आहियां, ॿिए चकर में वरी 100 रुपयो तेल विझराईंदो आहियां। मानी हाणे असीं ॿार पढ़ाइण बि छॾे ॾियूं, मानी खाइण त हूअं हिकिड़ो टाइम शुरू कई आहे, पर असां वफ़ाक़ी हुकूमत खे हथ ॿधी अर्ज़ु था कयूं, ख़ुदा अटो सस्तो कयो, खंड सस्ती कयो, तेल सस्तो कंदव त हर शइ पाण ऑटोमेटिक अचे सस्ती थींदी। अवाम तमामु सख़्तु मुतासिर थी थिए, ख़ासि करके जेको लोअर मिडिल क्लास तबिको आहे उहो तमामु इफेक्ट थो। ग़रीब त आहे ग़रीब, बाक़ी जेको लोअर मिडिल क्लास जेके असां हींअर शुमार कयूं, अॻु में त कोन हो, अॻु में त मिडिल हायर ऐं लोअर हो, हाणे लोअर मिडिल क्लास, जेको मिडिल क्लास हो लोअर मिडिल क्लास में हलियो वियो आहे ऐं उहो तमामु घणो मुतासिर थो थिए। भाॼी असां मज़दूर माण्हू आहियूं, हाणे छा पेट्रोल बि महांगो था करे, हर पहली ते आयल महांगो, टायर महांगो। असां छा 1000 कमाईंदा आहियूं, 800 गाॾी पेट्रोल, 200 मस्ता बजाइनि, अटो वठूं, खंडु चांहि वठूं, छाहे वठूं, हर शइ महांगी थी वई आहे। हुक्मरान खे चओ महिरबानी करे पेट्रोल महांगो न कनि। ॾाढी परेशानी आहे। 20 रुपया पेट्रोल हिकु महिल चढ़ियो आहे, अहिड़ी हुकूमत कॾहिं बि न आहे ॾिठी असां। 3 रुपया 4 रुपया चढ़े 20 रुपया, लहे थो 5 रुपया, चढ़े थो 30 रुपया 40 रुपया। अवाम परेशान आहे, काॾे वञे गरीब माण्हू, खाइण लाइ हलाक आहे, पेट्रोल विझाए खाए। जी तव्हां शहरियुनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, हुननि जो चवणु आहे त असां 2 वक़्त जी मानी खाइण जी परेशानी में आहियूं। हिते पेट्रोल महांगो करे जेको ॾींहों ॾींहुं ज़ुल्म कंदा था वञनि, त हिन खे ज़ुल्म खे रोकण वारो केरु कोन्हे को। कैमरामैन फहद सां गॾु साइमा बलोच, SS न्यूज़, नवाबशाह।